जी नाज़रीन, असीं लाड़काणे जे इलाइक़े न्यू अनाज मंडी भरिसां यारवंद कॉलोनी में बीठा आहियूं, जिते मेन घिटी जो ड्रेनेज सिस्टम नाकार आहे। मुसलसल 3 महीननि खां वठी जॾहिं खां बलदियाती निज़ाम ख़त्म थियो आहे, उन ॾींहं खां वठी नंढे तोड़े वॾे खे, शागिर्द तोड़े बुज़ुर्ग खे तकलीफ़ मां गुज़रणो थो पए। अचो त हिन वक़्तु असीं उतां जे रवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। वालेकुम, असां त इहा हालत आहे साईं, जेका तव्हां ॾिसो था तव्हांजे अखियुनि जे अॻियां स्कूल आहे बि खोड़ो, असांजा ॿारड़ा नंढड़ा वञनि था स्कूल जे लाइ, कॾहिं हिन गप में किरी वरी वापसि अचनि था, चवनि था असांजो यूनिफॉर्म ख़राबु थी पियो आहे, रोअनि था। उन ॾींहुं हुनजो स्कूल बि वञणु नथो थिए। ऐं हितां सभिनी ॿार बचनि जो सभिनि जो रस्तो आहे असांजो मरणे परणे, असांजो कोई मरी वञे हितां असां लाश कीअं टपाईंदासीं, तव्हां पाण ॾिसी सघो था। हे असां ॾाढो जेको आहे रस्ते रोड जी तकलीफ़ आहे ऐं नालियुनि जी महिरबानी कई वञे, असांखे हे जेको आहे रस्तो आज़ादु कराए ॾिनो वञे, या रोड रस्ता जेको आहे असांखे ठहिराए ॾिना वञनि, या नालियूं वग़ैरह असांखे ठहिराइजनि। असांजी अपील आहे असांजे MP साहब मौज़म अली साहब अब्बासी सां, ऐं जेके बि असांजा बाला ऑफिसर आहिनि उन्हनि सां, त असांखे नालियूं रोड ठहिराए ॾिना वञनि। महिरबानी कयो, वधीक तव्हां मीडिया वारा उतां हिनखे वधि खां वधि शेयर कयो। साईं, जेको आहे रस्तो आहे हे ॾाढो गंदगी थी वई आहे, ॾाढी ख़राबु आहे। जेको 5 वक़्तु निमाज़ी माण्हू आहे उहो अचे वञे थो, उनजे पलीत कपिड़ा थी रहनि, जो उनजो इहो न आहे जो असां वापसी वञी वरी हिमल वञी जो असां उते वञी गुसल कयूं या तड़ कयूं, जो मोटी असां निमाज़ जे टाइम सां ख़राबु थी थिए। ॿियो इहो आहे जो नंढड़ा ॿार जा को ज़ाइफ़ा लेडीज़ आहे, ॿार बचे अचण वञण खे उनखे तकलीफ़ ॾाढी आहे। हे ॾिसो गंदगी केॾी लॻी पई आहे, बदबू आहे, हिते ॿार बीमार थी पए, ॿाहिरि निकिरण खां कोई इनकार नथो करे, निकिरे थो ॿाहिरि नंढड़ो बि उहो बि माना ईअं सम्झो हिन गंदगी में बीमार थी पवंदो न। ॿियो रस्तो आहे मेन, हाणे असांखे मेन मसइलो इहो आहे, असांखे हीअ त असांखे रस्तो खपे न। बाबा हे असांजी यारवंद कॉलोनी मेन घिटी आहे, काथों गुज़रूं असां, काथों लॻूं असां, को आज़ार आहे असांखे सुख मिले को, हिन हुकूमत में का शइ न मिले। यारवंद पुरानी कॉलोनी आहे, तो ख़ुदा वास्ते हाँ साईं पुरानी कॉलोनी आहे, असांजी सभिनी कॉलोनी खां अॻ में आहे, कुझु न थियो आहे महिल ताईं, मरूं था पिया हिन गप में, तो अला वास्ते असांजी मदद कई वञे। तव्हां हितां जे रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हुयो त चूंडियल नुमाइंदनि ऐं आला अमलदारनि खां जल्द असांजो तदारक कयो वञे। कैमरामैन हसनैन भट्टी सां गॾु तारिक बलोच, चाणका न्यूज़, लाड़काणो।